दोस्तों, हक़ मौजूद जी अचनि। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे बजट 2026-27 सिंध, जेका कुल बजट आहे 3.56 ट्रिलियन रुपया। सरकारी मुलाज़िमनि जी पघार जंहिंमें 7% वधाई वई आहे, जॾहिं त पोएं साल इहा ई साॻी 2025 ऐं 26 जे बजट में मुलाज़िमनि जी ऐं पेंशनरनि जी पेंशन 8% रखी वई हुई, जॾहिं त हिन साल उन ई बजट खे घटिताई जो ॼाणाए करे 7% कई वई आहे, जॾहिं त मज़ूरनि जी कुल जेका घटि में घटि उजरत आहे उहा आहे पोएं साल 40,000 हुई ऐं हिन साल सिंध हुकूमत तरफ़ां 43,000 मुक़ररु हुई। तालीम जे लाइ हिननि 50 अरब रखिया आहिनि, सिहत जे लाइ 39 अरब, ज़रायत ऐं लाइव स्टॉक जे लाइ पैसा रखिया अथनि, पर उन जो सही अंग अखर हिननि ज़ाया नाहे कयो। तरक़ियाती मनसूबनि जे लाइ 656 अरब रखिया अथनि, जॾहिं त पोएं साल 1.018 ट्रिलियन रुपया रखिया विया, यानी 297 अरब रुपया घटि कया विया आहिनि ऐं 29% घटिताई थी आहे। 29% घटिताई थी आहे। हाणे हिननि समूरनि अंग अखरनि में मुख़्तलिफ़ खातनि में मुख़्तलिफ़ बजट्स रखियूं अथनि, कंहिंमें हिननि अंग अखर ज़ाहिर कया आहिनि, कंहिंमें न कया आहिनि। पर पोएं जेको बजट आहे उन में हिननि जेका बजट रखी हुई उहा आहे 3.43 ट्रिलियन रुपया। उन में वाधाई आहे, पर तरक़ियाती, ज़रई, तालीम, सिहत जे लाइ हिननि पैसा घटाया आहिनि। जेको अंग अखर हिन ॼाणायो आहे, छा उन जे तहत सिंध खे पंहिंजो हक़ मिले थो? जेके बि खाता आहिनि सिंध जा, उन्हनि खातनि में माण्हुनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मिलनि? ही अंग अखर सिर्फ़ु हिननि जे कागज़नि में आहे, जॾहिं त पाण मजमूई तौर हिन सिंध जा रहवासी आहियूं ऐं हिन समूरे निज़ाम में असांखे हिननि मुख़्तस कयल पैसनि मां केतिरी सहूलियत फ़राहम थिए थी, तव्हां ऐं असां बहितर ॼाणे सघूं था। इस्पतालनि में वञो त दवा न आहे, दवा आहे त सिर्फ़ु 2 गोरियूं ॾींदा, हिकिड़ी सुबुह खाओ, हिकिड़ी शाम खाओ, सुभाणे वरी ॾेखारिजो। हिकिड़ो मज़ूर माण्हू पंहिंजी मज़ूरी छॾे करे पंहिंजे बचड़नि सां किराया भाड़ा रक्षाउनि जा भरे करे उते पहुचे थो। पहुचण खां पोइ उनखे सिर्फ़ु तव्हां 2 टिकियूं ॾियो ऐं हिकिड़ी इंजेक्शन हणो ऐं हिकिड़ी ॿी का शइ ॾेई चयो, छा उनजो इहो हक़ आहे? सिंध जा हुक्मरान पंहिंजी नाअहली लिकाइण जे लाइ दुनिया खे ॿुधाईंदा आहिनि त सिंध जूं इस्पतालूं एतिरो तरक़ी करे वियूं आहिनि जो ॿाहिरियां माण्हू हिते अची इलाज था कराइनि। छा उन्हनि इस्पतालुनि में, उन्हनि मुक़ामी इस्पतालुनि में जिथां जंहिं तक जा MP MA चूंडियल आहिनि, छा उन्हनि कॾहिं उन्हनि इस्पतालुनि मां उते वञी इलाज करायो आहे? लाइन में बीह करे पर्ची वरिती अथनि? पर्ची वठण खां पोइ डॉक्टर जो इंतज़ारु ऐं डॉक्टर जे सुवाल सिर्फ़ु एतिरे करण जे, छा थियो आहे? डॉक्टर साहब पेट में सूर आहे? अॻिते पुछंदो ई कोन, छा खाधो हुई, छा पीतो हुई, कहिड़े सबबु तोखे मसइलो थियो आहे, केतिरे टाइम खां आहे, उन सूर जी उन तकलीफ़ जो मयार केतिरो आहे, घटि आहे, वधीक आहे, बर्दाश्त खां वधीक आहे? न, उहो तव्हां खां पुछण कोन कंदा। हू सिर्फ़ु तव्हांखे 2 टिकियूं ॾींदा लिखी, हिकिड़ी सूर जी अथई, पेट जे सूर जी, हिकिड़ी एंटीबायोटिक आहे, हिकिड़ी हितां मिलंदई, हिकिड़ी तोखे ॿाहिरां स्टोर तां मिलंदी। इहो अशर कयो वियो आहे। तालीम जे निज़ाम में स्कूलनि में वाड़ा खोलिया पिया आहिनि, कॾहिं ॿधा पिया आहिनि, उस्ताद कोन्हनि के, उस्ताद मुक़ररु थियल आहिनि त उस्ताद घर वेठा, पघार खणनि था, बायोमेट्रिक थिए थी, बायोमेट्रिक खां असां सेटिंग आहे। इन सेटिंग जे चकर में असांजो नसुल केॾे थो वञे?
जंहिं मासूम ॿार खे तालीम न मिलंदी, उनखे पंहिंजो अबो, पंहिंजो ॾाॾो, पंहिंजो नानो, उनजी अमड़ उनखे जेकॾहिं स्कूल न मोकिले सघंदी त हू कंहिं ॿिए धंधे सां लॻाईंदी। पढ़ाई त हुनजी वई, मुस्तक़बिल हुनजो वियो, वञी ॿकरियूं चारींदो, किथे मज़ूरी कंदो, छोला खपाईंदो, नूल खपाईंदो, चिप्स खपाईंदो, इन में शइ में लॻी ईंदो। ऐं उन ई साॻे ई इलाइक़नि जा चूंडियल नुमाइंदनि जा औलाद वॾनि तालीमी इदारनि में पढ़ंदा, दुनिया जे टॉप जे तालीमी इदारनि में वञी उते तालीम पढ़ाईंदा आहियूं, तव्हां बैरिस्टर थी ईंदा, पोइ हिते अची असांखे ॿुधाईंदा असांजो पुटु बैरिस्टर थी वियो आहे। असांजो ऐं तव्हांजो मुक़दर इहो आहे, असां जेको कमायूं था, असां जेको कयूं था, उन ते जेको टैक्स लॻे थो, उन टैक्स मां इहे MP MNA चूंडिजी अची असां ते हुकुमरानी कनि था। ऐं हुकुमरानी जे करण जे बावजूदि बि, एतिरनि सालनि जी मुसलत हुजण जे बावजूदि असांजी क़िस्मत हिननि कड़ी करे छॾी आहे। रोड रस्ता न आहिनि, तरक़ियाती कम न आहिनि, घिटियुनि में वञो त पाणी बीठो आहे, गटर उथलिया पिया आहिनि, जंहिंमां एॾी किनी बदबू थी अचे। छा उन्हनि इलाइक़नि में इहे MP MNA वञनि था? पंहिंजो लैंड क्रूज़र काहे, पंहिंजी फॉर्चूनर काहे वञनि था? उन्हनि खे त इन्हनि झाकनि जो बि अहसासु नथो थिए। एॾियूं रिलायबल हुननि जूं गाॾियूं आहिनि, करोड़नि रुपयनि जूं। तव्हां ऐं असां जेके रक्षाउनि में, मोटरसाइकिलुनि ते, गॾह गाॾनि ते, चिंकी रक्षा में चढ़ी करे इन्हनि घिटियुनि मां गुज़रूं था, झाकनि ते असांजे पासेरे में सूर थो पवे। इहो केरु कंदो? केरु कसूरवार? कसूरवार रुॻो इहे त न आहिनि, कसूरवार त पाण बि आहियूं, जेके इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे पंहिंजो वोट ॾेई, हुननि खे खसीस माण्हुनि खे एतिरी अहमियत ॾेई, तव्हां सॼो ॾींहुं हुननि जे उताकुनि ते वेठा आहियो, तव्हां हुननि जे उताकुनि जी ज़ीनत आहियो। तव्हां न वञो त हू माण्हू अचण लाइ सिकनि, तव्हां हुनजी अहमियत घटायो, तव्हां हुनजी अहमियत घटायो, हू तव्हांखे अहमियत ॾियणु शुरू कंदा। तव्हांजे हरू भरू वञण जे करे हुनजी अहमियत वधी आहे। फलाणे जो हाउस, टीरे जो हाउस ते वञो त उन जा वाठा वेठा आहिनि, तव्हांखे सवलो हथु ॾींदा आहिनि, पाणी पुछंदा अथव, मसइलो पुछंदा अथव, हल कंदा आहिनि, आसरा ठपकियूं, बसि राज़ी, खिली ॻाल्हाई, साहब असांखे खिली ॻाल्हायो, सलाम कई, असांजी शादीअ में आयो, असांजी गमीअ में आयो, ॻाल्हि हिते ख़तमु। ईंदो इलेक्शन जो टाइम, बाबा असां तव्हांजा ॿाहूं खणी ॿधंदासीं, तव्हां खां सवाइ काॾे वेंदासीं, बसि विकामजी वियासीं इन सलाम दुआ। तव्हांजो असांजो ईंदड़ नसुल तबाह थो थिए, तव्हांजे इन्हनि ज़ाती तालुकातनि जे करे। वाह फलाणे सां वॾनि था खाइण पीअण जो त आहे तव्हां सां, तव्हांजे लाइ कयो छा अथई? MP MNA जे पंहिंजे घिटियुनि जा रोड रस्ता ॾिसो, हुनजा बंगला ॾिसो, हुननि जूं ऐश अयाशूं ॾिसो, हुनजो ज़िंदगी रहण जीअण जो हुनजो ढंग ॾिसो, ऐं तव्हां पंहिंजो ॾिसो, तव्हांखे त माण्हू कोन सम्झंदा आहिनि, हू सम्झंदा आहिनि त ही को रोबोट आहिनि, जानवरनि खे, जेके बसि ईअं ई पिया हलंदा, असांखे ईअं ई पिया वोट कंदा। पंहिंजी अहमियत तव्हां पाण ख़राबु कई आहे ग़लति माण्हुनि जी चूंड करे। पंहिंजो वोट सही माण्हू खे ॾियो, पाण बीहो, पाण नथा बीह सघो त कंहिं चङे जी चूंड कयो, चङे जी चूंड नथा करे सघो त घटि में घटि अहिड़नि नाअहल माण्हुनि खे जिन खे तव्हां बार बार आज़मायो, घटि में घटि
उन्हनि खे ॿीहर तबाही जो मौक़ो त फ़राहम न कयो, उन्हनि जा सहूलियतकार त न थियो। जेकॾहिं तव्हां सहूलियतकार थियो था त पोइ तव्हांजो ईंदड़ नसुल तव्हां ते मलामत कंदो। सोचो, वीचार कयो, अमल कयो। अमल न कंदो, सिर्फ़ु वीचारींदो त कंहिं कम जो न आहे। अमलन पंहिंजा क़दम संभालियो, पंहिंजूं नियतूं दुरुस्त कयो, ख़सीस मफ़ादनि जे करे पंहिंजो सौदो न कयो। घणा दफ़ा सौदो कयो अथव? पंहिंजी हेतिरी हयाती में घणा दफ़ा सौदो करे चुका आहियो? कंप्रोमाइज़ कंदो हर शइ ते, हर शइ ते कंप्रोमाइज़। घणा भेरा? हिकिड़ो भेरो, ॿ भेरा, टे भेरा? तव्हां मुसलसल करे रहिया आहियो, फ़ाइदो छा निकितो आहे? मजमूई तौर सां सभु तबाह पिया थियूं। पंहिंजे पाण में सुधारो आणणो पवंदो। सुधारो न आणींदासीं ही कोन सुधरंदा। इन जे करे पंहिंजी शयुनि खे दुरुस्त करियो, कयल ख़ताऊं दुरुस्त कयो, सभु ठीकु थींदो। ऐं अव्हांजो साथी मेरा सिंधी। महिरबानी।